जय झूलेलाल साईं। अचो त तव्हांखे खिलायूं था। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि अथव, तव्हां कंहिं गॾ खे कॾहिं बि खिलंदे न ॾिठो हूंदव, ॾिठो अथव? जे कॾहिं तव्हां ॾिसी बि वठो त तव्हां सम्झी वञिजो उहो गॾो हाणे न रहियो आहे, धीरे धीरे माण्हू थी वियो आहे। ऐं कंहिं माण्हूअ खे तव्हां ॾिसो केॾो बि खिलाइण खां पोइ नथो खिले त तव्हां सम्झी वठिजो उहो हाणे माण्हू न रहियो आहे, उहो हाणे धीरे धीरे चवराईंदा न कयो, सम्झी वेंदा कयो, है न? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां रोशो सम्झंदा आहियो? रीस, रीस में गप हणणु। असांजो दोस्त आहे हिकिड़ो लीलो, ब्रेड जी फैक्ट्री अथसि, ॾाढो गपी माण्हू आहे। वियुमि पिछले आर्तवार ते, मां लीला कहिड़ो हाल आहे? चई यार बसि यार न पुछो, ॾाढो दुखी आहियां मां। छो भाई? चई बसि न भाऊ, पिछले हफ़्ते मुंहिंजो संडू आहे मुरादाबाद में, ईअं ब्रेड ठाहींदे ठाहींदे गुज़ारे वियो। हुनखे बि ब्रेड जी फैक्ट्री आहे? चई हा भाऊ, ब्रेड ठाहींदे ठाहींदे गुज़ारे वियो। ॿियो वरी हिकिड़ो ग्राहक बीठो हुउसि, देखा देखीअ में गपबाजी ॾिसो, उहो चए थो भाऊ घणे साल जो तव्हांजो संडू? चई भाऊ हाणे 64 पूरा कयई, 65। चई अरे भाऊ मुंहिंजो संडू 58 साल जो, ब्रेड ईअं वठण वियो अथव, मोटियो ई न। वरी टियों माण्हू हिकिड़ो बीठो हुजे, ॿुधो, चई छा था ॻाल्हायो भाऊ, तव्हांजी मां ॻाल्हियूं ॿुधायां पियो, मुंहिंजो मासात 50 साल जो, छाड़ो 50 साल जो, ब्रेड वठी वियो आहे घर, पंहिंजी घरवारी खे चयो अथई ब्रेड ठाहे, पुछीसि छा खाईंदो? चई सैंडविच ठाहे। होॾो उहो सैंडविच ठाहिण वई आहे, ठाहे करे मोटी आहे। मां चयो पोइ छा थियो? चई ॾिसे थी त आहे ई न। मां चयो साईं मां हाणे छा था चओ, हीअ ब्रेड खणी वञा घर की न मां ई हितां गुज़ारे वञा? यार तव्हां ॻाल्हायो छा था पिया सभई ॼणा? ॿियो असां हिकिड़ी ॻाल्हि ॾिठीसीं, चवंदा यार इमोशनल न थी जाए, तुंहिंजे आंसूअनि जी काई वैल्यू न आहे, इमोशन जी हिते काई वैल्यू न आहे। पर न साईं, हाणे इमोशन जी वैल्यू अथव ॾाढी। तव्हां ॾिसो कौन बनेगा करोड़पतीअ में, या कोई डांस इंडिया डांस प्रोग्राम में, या तव्हां ॾिसंदो सिंगरनि जो प्रोग्राम हूंदा, नवां नवां गायक ईंदा आहिनि, पोइ अॼुकल्ह टीवीअ वारा छा था कनि? हे मोचीअ पुट आहे, हे सफ़ा भिखारी आहे, हिन त वीचारे ज़िंदगीअ में दुख ई दुख ॾिठा अथई। पोइ साईं तव्हां ॾिसंदव हुनखे हीरो था ठाहे छॾनि। पोइ साईं उहो सभिनी खे छॾे, शाहूकारनि खे सिंगरनि खे, माण्हू बसि उनखे ई थो ॾिसे, ऐं ॻोड़ा बि थो ॻारे, घर में ॾिसनि था सही प्रोग्राम, रोटी बि था खाइनि ऐं ॻोड़ा बि था किरनि, जाइफ़ुनि जा अलॻि असांजा अलॻि, पर सभु इहो चरियो बणाईंदा अथव साईं, सची थो ॿुधायांव। इहे सॼो सेटिंग करे ठाहींदा आहिनि अॼुकल्ह, छो त इमोशन जी क़ीमत आहे। अख़बार वारनि खे बि तव्हां ॾिसंदव न, रोज़ नई ख़बर मस्तु छापींदव, रिक्शा वाले का बेटा कलेक्टर बन गया, बर्तन मांजने वाले की लड़की डॉक्टर बन गई। मूंखे त साईं भउ आहे, केॾी महिल असांजा ॿार असांखे पुछनि न पंहिंजी माउ खां त भई तव्हां बासण मलिया आहिनि कॾहिं, असांखे चवनि न पापा तव्हां रिक्शा हलाए अचो कॾहिं वञी करे वञो, या मोची मोची जो कमु न करे अचो। सही, इमोशन ॾाढी ख़तरनाक शइ थींदी आहे। अच्छा, इमोशन खां अलावा कॉन्फिडेंस बि हिकिड़ी वॾी शइ थींदो। मां हिकिड़े सांवरे छोकिरे खे ॾिठो, सांवरो छा भेण सां कारो ई हो, सफ़ा भईयो, हिकिड़ी सिंधी छोकिरी जो पीछो कंदो, कारो चश्मो बिश्मो पाए, कारी बुशेट, कारो जैकेट, कारो बूट, न मां न हुउमि, कारो भईयो हुजे, सिंधी छोकिरी जो पीछो करे। हाणे उहा न्याणी बि वीचारी परेशान, छा कयां भई हिन कारे खे, पोइतो 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 कलेक्टर जी ईअं सॾु कयईंसि, छोकिरो ये वाइड़ो थी वही सॾु थी करे वयुसि। चई जी बोलिए मैडम। चई आपको न मेरी मम्मी ने लंच पे बुलाया है। चई लंच पे डायरेक्ट? अरे हमने तो सुना था शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है, तुम्हारी मम्मी ने मुझे डायरेक्ट लंच पे बुलाया है। जी नहीं, ऐसी बात नहीं है ना, क्या है आज हमारे बाबा का श्राद्ध है ना, तो हमारे मोहल्ले में काले कौवे ही नहीं मिल रहे थे, तो मम्मी को मैंने कहा ना रास्ते में मुझे एक रोज दिखता है, मैं आज उसको लेके आती हूँ। सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो सही।